नार्सिसिस्टिक पर्सनालिटी डिसऑर्डर यानी पंहिंजो पाण खे वॾो सम्झण वारी शख़्सियत। जीअं मां पहिरें वीडियोज़ में ॿुधायो हो त असां हर माण्हू जी पंहिंजी शख़्सियत आहे। हर माण्हू में मुख़्तलिफ़ क़िस्म जी जेके आहिनि कुझु ॻाल्हियूं आहिनि, को की जीअं को शकी आहे, को इमोशनल आहे, जज़्बाती आहे, त के माण्हू वरी पंहिंजो पाण खे वॾो सम्झंदा आहिनि त मां का वॾी शख़्सियत आहियां। ऐं अहिड़ा माण्हू चाहींदा आहिनि त मां उथां वेहां त बि वॾनि माण्हुनि सां उथां वेहां। ही माण्हू नंढा आहिनि, मुंहिंजे लेवल जा न आहिनि, मां उन लेवल जे माण्हू खां मां हली सघां थो, हिन लेवल में मुंहिंजो उथण वेहण ई कोन थो ठहे पियो। पंहिंजे ॿारनि खे बि चवंदा अहिड़ा क़िस्म जा माण्हू, बाबा हिन क़िस्म जे लेवल सां माण्हू न घुम, तुंहिंजी लेवल वॾी आहे, तूं अहिड़नि माण्हुनि सां छो थो घुमे। पाण खे बालातर सम्झंदा उहे माण्हू। अगरि उन्हनि खे लाइन में बीहणो हूंदो काथे, लाइन में पंहिंजी बेइज़ती सम्झंदा, चवंदा असां स्पेशल आहियूं, कार्ड ॾींदा, अंदरि वञी साहब कार्ड ॾे, मूंखे घुराए। अगरि देरि सां घुरायो न त साहब ते कार्ड जी वेंदो त मां ॿाहिरि वेठो आहियां कलाक खां, हो हिन में पंहिंजी बेइज़ती महसूसु कंदो, छो त हो पाण खे सम्झे थो मां वॾी लेवल जो माण्हू आहियां। हुनखे इहा ज़हन में इहा ॻाल्हि आहे, इहा शख़्सियत आहे, हुनजी पर्सनैलिटी आहे हुनजी। अगरि अहिड़े क़िस्म जो माण्हू हूंदो, इहो बहस बि काफ़ी घणा कंदा आहिनि, ऐं बहस घणा कंदा त उनजे करे मसइला थींदा, विच में रिश्तनि में ख़राबियूं थींदियूं, झेड़ा झगड़ा थींदा, छो त हो पाण खे सही सम्झंदा आहिनि। अगरि ॿियो को राय ॾींदो, ॿियो चवंदो भई हीअ ॻाल्हि मां सोचां थो कंहिं बि सियासी सूरत हाल हूंदी, चवंदो न हीअ ॻाल्हि सही आहे, मां सही आहियां हिन ॻाल्हि ते। ऐं सदाईं जेको आहे ॿिए खे मञाइण जी कोशिशि कंदा आहिनि, जीअं त मां सही आहियां, तूं मञ त मां सही आहियां, तंहिं करे ॿिया चेंज थियनि, उनजे करे ॿिया चेंज थियनि, छो त हू पाण खे सही थो सम्झे। हाणे इन क़िस्म जा माण्हू जेके हूंदा आहिनि, पाण खे वधाए चढ़ाए पेश कंदा आहिनि। कॾहिं कॾहिं ईअं चइबो आहे असां ड्राणू बि हणंदा आहिनि, त जेको आहे मां हे शइ कई, ही शइ कई, खणी थोरी कई हूंदी, वधाए पेश कंदा पंहिंजी ॻाल्हि, त जीअं असांखे इज़त वॾी मिले, मां वधीक हिननि में मशहूरु थियां। हुननि खे इहो लॻंदो आहे त अगरि कंहिं डॉक्टर ॾे वञा या कंहिं ॿियो हाणे त कोई स्पेशल डॉक्टर, वॾो डॉक्टर हुजे, चओसि त भई हीअ जेको आहे न, मां ॾेखारींदुसि कंहिं वॾे डॉक्टर खे, प्रोफेसर खे ॾेखारींदुसि, साईं हे मसइलो जेको आहे आम मसइलो आहे, तव्हांजो कोई बि डॉक्टर ॾिसंदो, न मां प्रोफेसर खे ॾेखारींदुसि, किथे आहे तव्हांजो प्रोफेसर, त हू माना चवंदा असांजी वॾी लेवल जा माण्हू आहिनि, त असां वॾनि लेवल जे माण्हुनि खे ॾेखारियूं। वकील घुरिजे कंहिं मसइले में त वॾो वकील घुरिजे असांखे। ऑफिस में वेंदा त क्लर्क सां न ॻाल्हाईंदा, चवंदा साहिबु किथे आहे तव्हांजो, साहिब सां ॻाल्हायां मां, त माना हू पाण खे शो कंदा त मुंहिंजी हैसियत वॾी आहे। ऐं चाहींदा बि त जीअं तारीफ़ बि माण्हू कनि, कंहिं महफ़िल में वेठा हूंदा माण्हू तारीफ़ कंदा हुनजी, त भई तूं साईं वॾी ॻाल्हि आहे, तूं में हे आहे त हू ख़ुशि थींदा। पर जंहिं महफ़िल में कंहिं हेॾी तारीफ़ न कई, कंहिं कुझु विच में ध्यानु न ॾिनो, त चवंदा न माण्हू बेकार माण्हू हुया, कंहिं उथण वेहण जी ख़बर ई कोन्हे, चङे भले जी का हुनखे तमीज़ ई कोन्हे त कंहिं माण्हू सां छा कबो आहे। कंहिं दावत में वेंदा त हुनखे उमेदु हूंदी त ईअं गेट ते माण्हू बीठा हुजनि, उन्हनि खे वठी वञनि, चङो मुड़ुसु करे विहारनि त पोइ ठीकु आहे। ऐं अगरि जेकॾहिं कंहिं थोरो तव्हां उनखे विहारियो कंहिं जॻह ते, वरी ॿिए ॾे हलियो त मुंहिंजी बेइज़ती करे छॾी, मूंसां गॾु वेही आहे, मूंखे टाइम ॾे आहे मूंखे, त हो छो त स्पेशल था सम्झनि पाण खे। ॿिए लाइ उन्हनि खे का एॾी झोॿो न ईंदो आहे, हमदर्दी न थींदी आहे। अगरि जेकॾहिं ॿियो जेकॾहिं चवंदो का हिकिड़ी ॻाल्हि, हे पंहिंजी ॿी ॻाल्हि कंदा, ऐं उन ॿी ॻाल्हि करण में अगरि ॿिए खे थोरो नुक़सानु बि ईंदो, चवंदा भले थियसि, की ॿिए लाइ एम्पैथी घटि हूंदी, ॿिए लाइ जेको आहे झोॿो घटि ईंदो हुनखे। पंहिंजे जेरे लाइ ॿिए जी ॿकरी बि कुरण लाइ राज़ी हूंदा, त भई ॿिए जी ॿकरी त कुहिजे, पंहिंजो छड़ो जेरो मिलंदो मूंखे, पर हो इहो कमु बि करे वेंदा, त छो त हो चाहींदा त मुंहिंजो कमु थिए। पाण हो इम्पॉर्टेंट हूंदा आहिनि, जंहिंखे कॾहिं कॾहिं सेल्फिश बि चवंदा आहियूं, पंहिंजी जेको आहे मतिलबु हुजे, पंहिंजो मतिलबु हूंदो, दोस्तनि खां कमु कढण में देरि न कंदा, ऐं पाण में हिकु ॻाल्हि हूंदी, चवंदा न का वॾी ॻाल्हि न आहे, मां न कयो त का वॾी ॻाल्हि न आहे, सभु कमु त कोन कंदुसि मां, त थोरी सेल्फिशनेस बि उन माण्हू में हूंदी आहे। हाणे इन त हर माण्हू में इन क़िस्म जी पर्सनैलिटी में सभई ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, कुझु ॻाल्हियूं थी सघनि थियूं पियूं, कुझु ॻाल्हियूं हुजनि अगरि उनजे करे मसइला पैदा थियनि त माना उनखे ज़रूरत आहे त उन ते गौर कजे, उहो माण्हू पाण खे ॾिसे त कीअं माना तब्दीली आणे सघियां थो पाण में, उनजा तौर तरीक़ा आहिनि। ऐं अगरि ॿिया माण्हू जेकॾहिं हुनजी ॻाल्हि न मञनि त चवंदो मूं ते सड़नि था इहे ॻाल्हि, छो
छो त मां चङी शख़्सियत आहियां, मूंसां सड़नि था, मूंसां हसद था कनि पिया ऐं जीअं चइबो आहे न एरोगन हूंदा आहिनि, एरोगन ॿिए माना ॿिए खे जेकॾहिं कुझु चवंदा ॿिए खे को घटि वधि चई वेंदा त हुनखे अंदरि में महसूसु न थींदो त ॿिए जी इंसल्ट थी वई। पर अगरि हुननि खे को माण्हू थोरो लफ़्ज़ चवंदो हुनखे इंसल्ट वॾी महसूसु थींदी। हाणे इहे पर्सनालिटीज़ आहिनि, इहे हर माण्हू इन ते पाण थो ठाहे वेठो। नंढे हूंदे खां ॼमण वक़्तु कुझु हिसा त जेनेटिक ईंदा आहिनि, माना मौरूसी ईंदा आहिनि, ख़ानदान में ईंदा आहिनि, ऐं कुझु वरी नंढे हूंदे खां जेका परवरिश आहे उनजो बि अमल दख़ल हूंदो आहे, या हाणे जेके हालात आहिनि उन्हनि जो बि हूंदो आहे। उनखां पोइ इहा असांजी पर्सनालिटी ठहंदी आहे। ऐं उन में जेकॾहिं हीअ अहिड़े क़िस्म जी अगरि शिदत अची वञे पोइ उनखे डिसऑर्डर चवंदासीं। माना इहा अहिड़ी ॻाल्हि थी वई आहे हाणे जो रिश्तनि में ख़राबियूं थियनि थियूं, तकलीफ़ूं थियनि थियूं, उनखे माना डिसऑर्डर चवंदासीं। हाणे पोइ इहे जेके ॻाल्हियूं हूंदियूं न, सुञाण ज़रूरी हूंदियूं आहिनि, छो त न सुञाण बियूं रिश्तनि में ख़राबियूं थींदियूं आहिनि। ऐं खोड़ ॻाल्हियूं जेके आहिनि असां जेके जहिड़ा झगड़ा रिश्तनि में, दोस्तनि में, मिटनि माइटनि में थियनि था, असां सुञाणियूं कोन था हिक ॿिए जी पर्सनालिटी खे। सुञाणियूं पोइ थोरो ध्यानु रखंदा त भई हीउ शुरू खां तबियत जो ईअं आहे। हाणे हिते बि मां बहस कयां कलाकनि असांखे मञींदो हूअं ई कोन, तंहिंजे करे बि ठीकु आहे, तूं चए थो तुंहिंजो ख़्यालु आहे पंहिंजे जाइ ते सही आहे, रिस्पेक्ट आहे कि तुंहिंजो ख़्यालु आहे, पर ठीकु आहे। पोइ हाणे इन करण सां ॻाल्हि खे उते कटे सघिबी, ख़तमु करे सघिबी, झेड़ो न वधंदो। घर में बि इहो आहे, रिश्ते में अगरि अहिड़ी क़िस्म जी ॻाल्हि हूंदी, अगरि सुञाणूं था असां त मुंहिंजी ज़ाल जी पर्सनालिटी अहिड़ी आहे, मुंहिंजे मुड़ुस जी पर्सनालिटी आहे, मुंहिंजे भाउ जी पर्सनालिटी आहे, त पोइ माण्हू थोरो उन क़िस्म जो सोचींदो त ठीकु आहे, थोरो ग़म कसर खाई वेंदो, उन सां ॻाल्हि हलंदी, रिश्ता हलंदा। इन तरीक़े सां असां कुझु परेशानियूं रिश्तनि में घटाए सघूं था। हीअ वीडियो अगरि तव्हांखे पसंदि अचे, लाइक कयो, शेयर कयो ऐं सब्सक्राइब कयो। ऐं अगरि के क्वेश्चन हुजनि त क्वेश्चन लिखी सघो था तव्हां। महिरबानी तव्हांजी।